नाज़िन सॼी सिंध जियां घारों में भी आम वाह जी शयुनि जे अघनि में गाटे तोड़ वाद सबब आवाम परेशान है। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है तुफेल अहमद पंवर जी। तुफेल बिल्कुल आऊँ इन वक्त मौजूद आहियां घारे शहर में। सिंध के मुख्तलिफ़ शहरन समेत घारे शहर में भी महंगाई जेका है उरूज ते पहुची चुकी है। अटे ऐं पंहिंजो खंड जा जेके रेट आहिनि उहे आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। असां साण मौजूद आहिनि हिन वक्त कुछ शहरी। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जो छा चवणु। खां जूं त वॾियूं वॾियूं दावाऊं हुयूं त जेको सो मुंहिंजे अचण सां सऊदी हुकूमत ठाहींदोसि, आवाम खे रिलीफ मिलंदो, पर हुन जे अचण सां आवाम खे रिलीफ मिलण बजाए अटो हींअर 75 रुपया किलो लॻो पिया। ऐं सब्जी त माण्हू वठी ग़रीब माण्हू खाई कोन थो सघे। सब्जी जेका आहे उहा मुर्गीअ रेट में बि विकिजे। एतिरी त महांगाई चेल जोरे छॾी आहे। ग़रीब माण्हू परेशान आहे। दिहाड़ी कमाइण वारो माण्हू 300 रुपया दिहाड़ी त हुनजो ख़र्चो 500 रुपया थिए थो। आख़िर 200 रुपया किथां ग़रीब माण्हू आणे। असीं इलाही मजबूर आहियूं। असीं मज़ूरी कोन्हे असां वटि। असां बेगुनाह जा माना तड़पूं पिया। बच्चा असांजा सना सना बुखनि था मरनि। मज़ूरी कोन्हे। अटो खंड महांगी, हर शइ महांगी। असां मिसकिन आहियूं। बुखनि था असांजा बच्चा सना सना मरनि। हुकूमत कई वादा कया पर उन में कंहिं बि वादे ते हुकूमत पूरी कान थी आहे। हिन वक़्तु अगरि तव्हां दवाइयूं को मेडिकल ते वञो त उहे पंहिंजे मर्ज़ी सां फ़रोख़्त कनि पिया। उनखे केरु पुछण वारो चवणो न आहे। शहरीन जो इहो चवणु त वफ़ाक़ी हुकूमत मां असां इहा उम्मीद पे ज़ाहिर कई त जीअं इमरान ख़ान जी हुकूमत ईंदी त हिन ग़रीब आवाम खे को न को रिलीफ मिलंदो। पर अफ़सोस आहे चवणो थो पए त महांगाई जेका आहे उहा ॾींहुं ॿ ॾींहं खां वधंदी पई वञे। ग़रीब आवाम जो जीअण जंजाल थी चुको आहे। हिननि हुकूमत खां इहो मुतालबो कयो त बराए महिरबानी फौरी तौर ते हिन महांगाई ते कंट्रोल करे हितां